मिठी में IBA पास हार्ड एरिया जे वेटिंग उम्मीदवार बिलावल पार्क खां कश्मीर चौक ताईं एहतजाज रैली कढी धरणो हयो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मिठी मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ बशीर। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, मिठी IB पास हार्ड एरिया जी वेटिंग उम्मीदवारनि बिलाल पार्क खां कश्मीर चौक ताईं एहताजी रैली कढी धरणो हयो वियो। धरणे में शाहिद रिंद, नेड़ूराम सूटड़, अरबाब राज, मलूक बरकत ओठो, मूसा बजीर, विष्णु भील ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहताजी रैली कढी वई। उम्मीदवारनि एहताज कंदे चयो त 2021 में हार्ड एरिया जी पॉलिसी मुताबिक़ टेस्ट पास कई आहे, जंहिंजी भर्ती पॉलिसी ते सखर हाई एसटी लॻायो हो, जंहिंखे सिंध हाई कोर्ट नवंबर 2024 में ख़त्म करे छॾियो आहे। पर उन जी बावजूद तइलीम खातो सिंध गवर्नमेंट असांजी भर्ती पॉलिसी शुरू नथी करे। असांजो वज़ीर तइलीम सैयद सरदार शाह ऐं आला अदलिया खां मुतालबो आहे त असांजी भर्ती पॉलिसी शुरू करे वेटिंग उम्मीदवारनि खे जल्द खां जल्द ऑफर आर्डर ॾिना वञनि, न त ॿी सूरत में एहताज जो दाइरो वधायो वेंदो। जी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।